बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैति व युतहिरुकुम तत्हीरा। वक़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फातिमतु बिदअतुम मिन्नी फमन अग़दबहा अग़दबनी व फ़ी रिवायतिन युज़ीनी मा आज़ाहा। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। अॼु असांजो उन्वान आहे ख़ातून जन्नत सैयदा फ़ातिमा जी शादी। सफ़र महीने में जेको मुरवज आहे, गुज़िरियल जुमे ते बि मूं ॿुधायो त सफ़र महीने में शादी करणु ॾोह कोन्हे को। सफ़र महीने में शादी करणु मदीने वारे मीर जी सुन्नत आहे। हज़रत बीबी सफ़िया ऐं हज़रत बीबी ज़ैनब सां हुज़ूर निकाह सफ़र महीने में कयो आहे। ॿ निकाह हुज़ूर सफ़र महीने में कया आहिनि। हाणे जेके माण्हू चवंदा सफ़र में शादी न कजे, इहे हुज़ूर जी सुन्नत जा इनकारी आहिनि। पंहिंजी सज़ा वञी पाण ॼाणनि, असां कुझु न चवंदासीं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी न्याणी फ़ातिमा, उन जी शादी कीअं थी? ज़रूरत आहे त असां सहाबा अहल बैत हुज़ूर जे घराणनि जी शादियूं मालूम करे उन वांगुरु पंहिंजियूं शादियूं कयूं। पंहिंजे घर में रस्म रवाज बि उहे कयूं जेके मदीने वारे मीर जे घर में थिया आहिनि, जेके सुहिणे अबू बकर उमर उस्मान अली जे घर थिया आहिनि। उन खां अॻु में सैयदा फ़ातिमा जूं आउं तव्हांखे फ़ज़ीलतूं ॿुधायां। जेका मूं हदीस पढ़ी, फ़रमाया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ातिमा तो बिदअतुम मिन्नी, फ़ातिमा मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे। फ़मन अग़दबहा अग़दबनी, जेको बीबी फ़ातिमा खे जंहिं कावड़ायो तंहिं मूं मदीने वारे मीर खे कावड़ायो। वफ़ी रिवायत, ॿी रिवायत में युज़ीनी मा आज़ाहा, जेको बीबी फ़ातिमा खे ईज़ाए थो, तकलीफ़ ॾिए थो, तंहिं मूं मुहम्मद खे तकलीफ़ ॾिनी। ऐं जंहिं मुहम्मद खे तकलीफ़ ॾिनी तंहिं अलाह खे तकलीफ़ ॾिनी। जंहिं अलाह खे तकलीफ़ ॾिनी तंहिं जे बचाव जी का गली ऐं रस्तो ई कोन्हे को ॻिठो ई कोन्हे जो बचंदो। हज़रत सैयदा आयशा खां पुछियो वियो त हुज़ूर खे अहल बैत मां वधीक केरु प्यारो आहे? फ़रमायो बीबी फ़ातिमा। हालांकि हुज़ूर खे 4 न्याणियूं, बीबी रुक़ैया, उम्मे कुलसूम, बीबी ज़ैनब, इहे बि 3 हुयूं, पर वधीक प्यारी हुज़ूर खे बीबी फ़ातिमा आई। चई इन खां पोइ केरु वधीक प्यारो अहल बैत में? फ़रमाए उन जो मुड़ुसु हज़रत अली। अहल बैत मां हुज़ूर खे बीबी फ़ातिमा ऐं संदसि वर पंहिंजो सौट हज़रत अली हुज़ूर खे प्यारो। हिकिड़े दफ़े हज़रत अली ऐं हज़रत अब्बास रज़ी अल्लाहु अन्हुमा आया हुज़ूर वटि। चई असां तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि पुछण लाइ गॾिजी आया आहियूं, ॿुधायो। चई असां इहो पुछण आया आहियूं त तव्हांखे सभ खां वधीक प्यारो केरु आहे? सुहिणो अली उल मुर्तज़ा, अली शेर ख़ुदा ऐं हज़रत अब्बास पुछण आया आहिनि, संदसि चाचो हज़रत अब्बास पुछण आया आहिनि त तव्हांखे वधीक अहल बैत मंझां केरु प्यारो आहे? पाण फ़रमायूं मूंखे सभ खां वधीक प्यारी पंहिंजी धीउ फ़ातिमा आहे। प्यारियूं त ॿियूं बि हुयूं, जेका ज़ोर प्यारी चइजे उहा बीबी फ़ातिमा आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि जॾहिं बीबी फ़ातिमा ईंदी हुई, पाण बीहंदा हुआ हुनजी इज़त एतिराम में, हुनजे हथ खे चुमी ॾींदा हुआ, पंहिंजे मसनद ते पाण सां गॾु विहारींदा हुआ। ऐं जॾहिं वरी हुज़ूर सैयदा फ़ातिमा जे घर वेंदा हुआ त उहा बीही मदीने वारे मीर पंहिंजे वालिद जो इस्तक़बाल कंदी हुई, हुज़ूर जा हथ चुमंदी, हुज़ूर खे पंहिंजी जाइ ते विहारींदी। इहा केॾी वॾी मोहबत आहे। हज़रत बीबी फ़ातिमा जो हज़रत अली सां निकाह कीअं थियो? हज़रत बीबी फ़ातिमा जो हज़रत अली सां निकाह कीअं थियो? इहो बि मरहून मिन्नत आहे हज़रत अबू बकर उस्मान उमर जे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी हज़रत बीबी फ़ातिमा जॾहिं जवान थी, मके जा सरदार रिश्तो घुरण आया। असां वटि जो कंहिंखे नियापो करे को वज़ीर, को मिनिस्टर, को MNA MPA, को वॾो जागीरदार हुआ, तव्हां खां धीउ जो रिश्तो था घुरूं, ख़ुशीअ में मापंदो न, चवंदो बड़ा वॾे घराणे मंझां आयो आहे, मूं वटि रिश्तो, ॾेहनि खे पियो ॾसु ॾींदो। हुज़ूर वटि जॾहिं मके जा सरदार आया संग घुरण त हुज़ूर चयो फ़ातिमा जो जी शादी आहे अलाह जे हवाले, जीअं रब चाहे। हज़रत अबू बकर ऐं हज़रत उमर साईं, हज़रत अबू बकर चयो हज़रत उमर खे, हज़रत सअद खे त हलो त हज़रत अलीअ खे
राज़ी कयूं तो हुज़ूर खां रिश्तो घुरे, हुज़ूर जो सॻो सोट आहे। पाण निकिता। हज़रत अली मिसकीन माण्हू हो ऐं उहो उठ ते पाणी भरे हिकिड़े अंसारी जे घर पुॼाईंदो। जीअं पैसनि ते पाणी अॼुकल्ह माण्हू घणी पुॼाइनि था, फटनि ते, उठनि ते, कुल्हनि ते, पैसनि ते मिठो पाणी पुॼाइनि था। उहो निकितल हो, वञी बाग़ में हज़रत अली सां उते मिलिया। हज़रत अली ॾियो हाल अहिवाल, कीअं आया आहियो? हज़रत अबू बकर चयो नेकीअ जे कम सां आया आहियूं, नेकीअ में अॻिराई कंदड़ आहियूं। निकाह कराइण, ॿियनि जूं शादियूं कराइण, कंहिंखे नेकीअ जा 10 ॾियण, बाफ़िलाणे हंधि रिश्तो आहे, कंहिंखे न्याणी वारे खे घोट जो 10 ॾियणु, घोट खे कंहिं भले घर जो 10 ॾियणु, इहो नेकी अथव। पोइ जेके महिनत कनि था ऐं फीस पंहिंजी वठनि था भली वठनि, पर वॾो सवाबु आहे जॾहिं बिना फीस जे इहे रिश्ता करायो, सवाबु कमायो, वॾो सवाबु इहो आहे। चई नेकीअ जे कम में तकड़ कबी आहे, नेकी करण लाइ आया आहियूं तोड़। चई भले आयो, जी आयो, ॾियो अहवाल। चई असां चऊं था त तूं हुज़ूर खां बीबी फातिमा जो रिश्तो घुर। हज़रत अली साईं जी अखियुनि मां लुड़क वही विया। चई फातिमा जे रिश्ते लाइ केरु न कंदो, पर आउं आहियां मिसकीन माण्हू, एॾी सहूलियत कान्हे का, आउं कीअं घुरां? हुननि चयो तूं हुज़ूर जो रिश्तेदार आहीं, सौट रही सघो। नंढी उमिरि में 10 सालनि जी उमिरि में तो इस्लाम आंदो, हुज़ूर सां जिहाद में गॾु, हर जाइ ते ॿांह ॿेली, सदाईं गॾु, हुज़ूर खे प्यारो बि ॾाढो ई, सभिनी खां हुज़ूर खे प्यारो बि ॾाढो ई, तूं घुरी त ॾिस। चई मूंखे शर्म थो अचे, आउं कीअं घुरां? चई बाबा तूं घुरी त ॾिस। तयारु कयूंसि ॾाढी महिनत करे, बाबा रिश्तो तूं घुर। हल साईं, ही पहुतो हुज़ूर वटि मजलिस में। जॾहिं पहुतो हुज़ूर मुस्कुराइनि पिया, अली ख़ुशि आहीं, कीअं आहियो ई? चईसीं आउं तव्हांजो सोट आहियां, नंढे हूंदे तव्हां सां इस्लाम आंदो, तव्हांजे दावत ते लबैक कई, जिहाद में तव्हां सां गॾु, हर दीन जे कम में तव्हां सां गॾु। चई तूं इन खां वधीक अञा भलो ई, जेके तो ॻाल्हियूं भलियूं ॾसियूं न, इन खां वधीक तूं भलो ई। चई अर्ज़ु खणी आयो आहियां त बीबी फातिमा जो रिश्तो। पाण वेह, विया घर विया। बीबी फातिमा हुज़ूर जी चप्पल सिधी कई, लाथऊंसि, करो खणी आई, पाण वुज़ू कयऊं। बीबी फातिमा खे चयूं अली तुंहिंजो रिश्तो घुरे थो। हज़रत बीबी फातिमा ख़ामोश रही ऐं नाराज़गी कोन कयूं, मुंहुं न गुंजायूं, ख़ामोश रही। पोइ हुज़ूर उते अचे फरमायो सुकूत हा इक़रार, जेका ख़ामोशी आहे उहा रज़ामंदी दलालत आहे। छो त न वणंदी आहे ॻाल्हि त माण्हू न कंदो आहे, न कंदो आहे त मोह ख़राबु कंदो आहे। तव्हांखे जो कोई चए थो भाउ हितां खां सकरंड तूं पंधु वञ त मोह ख़राबु थी वेंदो, भेण गाॾियूं बि आहिनि, कोचूं वैनूं सभु आहिनि, पोइ आउं पंधु छो वञा, मोह ख़राबु थी वेंदो। पर जे चइजे भाउ हितां खां हाणे तोखे मदीने जी टिकट था ॾियूं, तव्हां ख़ुशी में ॿ कंदव, भेण वाह जी ॻाल्हि कई साईं, मदीने वारी मीर जे रस्ते जी टिकट पई मिले। हाणे हिते चओ कुझु न, पर चहिरो ॿ कंदो पियो। हुज़ूर फरमाया त इहा ख़ामोशी इक़रार जी दलालत आहे। पाण विया। पोइ हज़रत अली खे चयो त बाबा ज़िर खपाए अच। हज़रत अली वियो ज़िर खपाइण। सुणे उस्मान साईं उहा ज़िर ख़रीद कई हज़रत अली खां, पैसा ॾिनऊं, खणी आयो हुज़ूर वटि। हुज़ूर हज़रत अबू बकर खे चयो तूं कपिड़ा वठी आ, कंहिंखे चयूं तूं खटि वठी आ, तूं झंड वठी आ। छो त अॻे अटे पीअण लाइ झंड हूंदो, हर को पाण पीअंदो, का चकी अटे जी बाक़ाइदा एॾो वॾो नज़म कोन हूंदो। पाणीअ जी मशकीज़, हाणे कूलरनि, इहे शयूं वठी अच, मुख़्तसर सामान। ऐं हज़रत उस्मान साईं इहा ज़िर हज़रत अली खां ख़रीद कई, पैसा बि ॾिनईंसि, वरी उहा साॻी गिफ्ट बि कईंसि। अली जी शादी बीबी फातिमा सां अबू बकर उमर उस्मान कराई, इहा आहे मुहबत। ऐं वरी घर जेको बीबी फातिमा खे, अब कुंवार खे घर जूं भातियाणियूं सिंगारींदियूं न, तयारु बि उहे कंदियूं, शादीअ जो कमु बि उहे संभालींदियूं। या शादी करे बोझी थी अची वरी ॿिए ॻोठ में मायूं अची तयारु त कोन कंदियूं, उन घर में जेके रहंदड़ हूंदियूं। बीबी फातिमा खे जेको तयारु कयो अबू बकर जी धीउ हुज़ूर जी राणी सैयदा आयशा ऐं हज़रत उम्मे सलमा तयारु कयो। हुज़ूर तरफ़ां जेको हज़रत फातिमा खे घर ॾिनल हो, उन घर खे लेपो हणु, कचा घर आहे, घर खे लेपो हणु, तयारु करणु, फर्स्ट क्लास करणु, उहो हज़रत उहो ख़ुदि ॿियनि जे किताबनि में मुखालिफ़नि जे किताब में लिखियलु आहे त हज़रत आयशा ऐं हज़रत उम्मे सलमा हज़रत बीबी फातिमा जे शादीअ जा सॼा इंतिज़ाम संभालिया। हाणे इहे सभु शयूं थी वियूं, तयारियूं मुकमल थी वियूं। हज़रत अली साईं उते मजलिस में हिननि खे चयो, चई मां वटि पैसा कोन्हनि। हज़रत अबू बकर तसली ॾिनसि, तूं रिश्तो घुर, असां तोसां गॾु आहियूं, घबराहट, पैसनि लाइ परेशान न थी,
सब मामलात असां गॾु कयूं तोसां। हाणे जेकॾहिं को शादीअ लाइ ग़रीब तयारु थिए उन जे शादीअ जे जाइज़ इंतज़ामात में मदद करणु सवाबु आहे। बाक़ी अब हाणे शादी कीअं कयां, 10 लख हुजनि, तुंहिंजी शादी बीबी फातिमा खां वधी वई आहे। दोलारी नाचू इहे सभु बिदअत जिहालत हिंदुनि जूं रस्मूं मुस्लमान जूं रस्मूं न आहिनि। हुज़ूर ॾाजो ॾिनो मुख़्तसर, खट 2 गादेला, पाणीअ जी मश्क, हाणे खणी कूलर चइजे, अटे पीअण लाइ जंड ऐं जेको आहे सो कौरो, मिटीअ जा 1-2 थांव, बसि हुज़ूर ॾाजो इहो, ॿियो कुझु बि न हो। हज़रत अली साईं लाइ छा वरितऊं, बीबी फातिमा लाइ हज़रत अली जे पैसनि मां कपिड़नि जो वॻो, साई चादर, रओ, इहा ई खट ऐं कुझु सामान बिस्तरो वग़ैरह वरितऊं, ॿियो कुझु बि न। जेको अली साईं ॾाज ॾिनो इहो ई हो, जेको हुज़ूर पंहिंजी प्यारी न्याणी खे ॾाज ॾिनो इहो ई हो। हे ॾाज जेका लानत आहे सुई खां वठी सॻे ताईं सभु शयूं गॾु करण, इहो इस्लाम न आहे, इहा जिहालत अथव। इहो हिंदुनि जी वाणियुनि जी रस्मूं आहिनि। हाणे जेसि ताईं इहो ॾाज थिए न्याणी पढ़बी ई कान, वॾा भत कजनि, रुगो ठली पधरी ई मंगणी ते 4-4 देगूं 3-3 देगूं लाहिण, इहो किथां जो इस्लाम आहे, इहो त आहे ई कोन। बाक़ी इहा ॻाल्हि नहीं, सफ़र महीने में शादी न कयो, हीअं न कयो, इस्लामी तरीक़ो यादि ई कोन्हे को। अड़े जंहिं मदीने वारे मीर पंहिंजे न्याणी खे परणायो आहे ईअं परणायो न। तव्हां कंहिं चयो आहे त 1.5 लख जा शादी हाल बुक कयो, किथां जी आहे तरीक़ेकार आहे। मस्जिद में निकाह कयो, अचो तव्हांजा निकाह असां पढ़ंदासीं, मस्जिद में अची निकाह कयो, सभिनी खे ॾसियो, जेके आया इते खारकूं वंडियो, इते खारकूं सुनत वांगुरु छटियो, इतां ई दुआ घुरो, हलो भाउ पंहिंजे घर। इस्लाम ते हले कोन, बाक़ी मुफ़्ती मिंट में थियो था वञनि। निकाह जा शाहिद कहिड़ा, हज़रत अली साईं जा, हज़रत अबू बकर, हज़रत उमर, हज़रत उस्मान। जिन वञी कुंवार खां पुछो, बीबी फातिमा हज़रत अलीअ जी राणी, हुज़ूर जी प्यारी न्याणी, निकाह जा शाहिद हज़रत अबू बकर साईं, हज़रत उमर साईं, हज़रत उस्मान साईं, इहे निकाह जा शाहिद। जिन सां तव्हां दुश्मनी कयो पिया, इहे त हुज़ूर जे सां ऐं हज़रत अलीअ खे परणाइण में जिन जो किरदारु, उन्हनि सां मुहबत में ऐं उन्हनि जी रुख़सती में पाण तोड़े माए मर्द जे ख़िदमतुनि में। सैयदा फातिमा जी शादीअ मां असांखे सबक़ु कहिड़ो थो मिले? कुझु त असां नसीहतूं हासिल कयूं न, त टिनी ख़लीफ़नि अबू बकर, उमर, उस्मान जी पाण में मुहबत हुई ऐं हज़रत अली साईं सां बि मुहबत हुई। हज़रत आयशा जी हज़रत बीबी फातिमा सां मुहबत हुई, जो इन जी शादी जा इंतज़ाम कयूं। बाबा दुश्मन जी शादी ते त केर बि इंतज़ाम न कंदो आहे। अल आकिल तकफ़ीहिल इशारा, अकुलमंद लाइ इशारो काफ़ी आहे। वज़ाहत नथो कयां, एतिरो ज़रूरु कंदुसि त इहा शइ वाज़े आहे त हज़रत अली साईं खे परणाईंदड़ अबू बकर, उमर ऐं उस्मान अली आहिनि, ऐं उन जे बीबी फातिमा खे तयारु कंदड़ अबू बकर जी न्याणी प्यारी हुज़ूर जी राणी सैयदा आयशा आहे। निकाह जा शाहिद, सामान ख़रीद करण लाइ हुज़ूर बि हिननि खे मोकिलियो, ऐं सभिनी सामान जेको बि ख़रीद कयो पहिरीं हज़रत अबू बकर खे ॾेखारियूं, उन पास कयो पिए त हुज़ूर वटि पहुचायूं पिए। माना एॾो वॾो एतमाद हुज़ूर जो अबू बकर ते। ॿी कहिड़ी नसीहत थी मिले? सैयदा फातिमतु ज़हरा जे निकाह मंझां न्याणी सामाइजे, बालिग़ थिए ऐं मुनासिब रिश्तो मिले त पोइ देरि न कजे। न्याणी जवान थिए, मुनासिब रिश्तो मिले त पोइ देरि न कजे। हाणे हिते वेही जेको आहे सो नखरा न कजनि, साईं अञा त मुंहिंजी पढ़े थी, उमिरि घणी अथसि 20 साल 30 साल 20 साल, अञा त ॿारड़ी आहे। हाणे 20 सालनि जी बि ॿारड़ी आहे, 25 सालनि जी बि ॿारड़ी आहे, त वॾीअ लाइ कॾहिं थींदी? पाण सम्झनि अलाह अकुल ॾियनि, पोइ जो नुक़सानु थी पियो साईं ही थी पियो। अब हाणे छा करे? पंहिंजो दांगीअ सां कारो मोह पाण कई, हाणे चवंदो साईं ही थी पियो, साईं छा कंदो? साईं वेही को हाणे तावीज़ ॾे, छोकिरी मुंहिंजी तावीज़नि जे ज़ोर ते भॼी वई। हुननि जो ॾोह ई न ॾोह हुन खणंदड़ जो, न ॾोह पंहिंजो, त मूं तरबियत न्याणी खे सही कान ॾिनी, मूं छुड़वाग छॾे ॾिनो, मूं न्याणीअ जी संभाल न कई। ईंदड़ वींदड़ घर केरु आहे इहो न ॾिठुमि, केरु अचे थो केरु वञे थो, कहिड़ा घर अचनि वञनि पिया, नज़र मूं कई कान। हाणे ॾोह अची तावीज़नि जे ज़ोर जो थियो, चई सभु कुझु कयो। पंहिंजी तरबियत भला मूं छा संभालियो? मूं घर खे टाइम ॾिनो न ॾिनो, मूं पंहिंजनि पुटनि न्याणियुनि जी परवरिश कई न कई, इहा कुझु बि न। साईं हुन ॾोह ई कोन्हे, अहिड़ो अमल कयूं जो ईअं भॼी पहुती। इहे तावीज़ रुगो सुञनि ते असरु था कनि। मां अॻे बि तव्हांखे ॾसियो आहे, वरी भेरो थो ॾियारियां।
असांजे उस्ताद जी ॻाल्हि वांगुरु भेरे में बरकत आहे। उहो जे बाबा हाणे जेकॾहिं नवाज़ शरीफ़ जी धीउ मिले हिते तावीज़नि जो कमु कारो जादू बसर नथो करे, अछो त ठहियो कारो जादू बसर नथो करे। आबा मोहतरमा जी धीउ मिले हिते तव्हांखे हर को माण्हू किरोड़ ॾियण लाइ तयारु आहे। हाणे हिते अमलियात उबता सुबता उबतो क़ुर लिख सुबतो लिख ज़ैफ़रान सां तावीज़ लिख। हाणे नथी कंहिं चौधरी वॾे जी मिले, न मिनिस्टर जी, न कंहिं रईस जी, न वज़ीर जी, मुशीर जी। जादू रुगो आई असां सुञनि ते पियो थो फिरे। बेवकूफ़ असां जहिड़नि मुल्हनि वटि उहे ई थींदा आहिनि। हाणे असां वटि को मिनिस्टर ऐं वज़ीर कोन थोरी बेवकूफ़ थींदो, असां वटि ॾाढा ग़रीब सादड़ा। मूंखे हिकिड़े वीचारे तावीज़ अची वरायो, चए मौलवी साहिबु तोखे शादी ॿी जो शौक़ु आहे? मुंहिंजो हा आहे। चई पोइ 25,000 ॾे ज़ैफ़रान सां तावीज़ लिखबो तुंहिंजी शादी थी वेंदी। मुंहिंजो उहा ॻाल्हि सही आहे, तूं 25 न तोखे ॾिबा 50,000। अॼु खां तक़रीबन 15 साल अॻे 20 अॻे मुंहिंजो तोखे 25 न ॾिबा, तो थोरा घुरिया आहिनि, तोखे ॾिबा 50,000। पर हाणे को रिश्ते लाइ ॻाल्हि ॿोल त करे न। ॻाल्हि ॿोल थिए त तो मौलवी साहिब खे असां छोकिरी ॾींदासीं, एतिरो ॻाल्हाइनि त 25 जी जाइ ते तोखे 10 ॾेई छॾिबा या 25 ई ॾिबा। अॻिते कमु हलियो तुंहिंजा 50 पूरा कबा। ॻाल्हि कुझु बि कान्हे थी, तूं बि 25 खाई हलियो वेंदे, सुञो माण्हू ॿियो किथां ईंदा। ईअं ई माण्हुनि खे फुरींदड़ बेवकूफ़ तावीज़नि जो ॾोह पंहिंजी तरबियत आहे कान। ऐं ॿियो कहिड़ो सबक़ थो मिले त को संग घुरे त कावड़ न कजे। न्याणी जेको रिश्तो घुरण अचे, कावड़ कहिड़ी आहे? न्याणी परणाए बि न। हुज़ूर पंहिंजी प्यारी लाडली धीउ परणाई, ॿियूं बि धीअरूं परणाई, कावड़ छाजी आहे? इहा जहालत आहे। सोणे अली हुज़ूर खां रिश्तो घुरियो, हुज़ूर नाराज़ त कोन थिया। मुनासिब सम्झो त हा कयो, नथा सम्झो न कयो, तव्हांखे इख़्तियार आहे। को हाणे रिश्तो घुरण अचे को ॾोह थोरी कई। इन बीबी फातिमा ऐं अलीअ जी शादीअ मां चोथों सबक़ मिले थो त घोट पाण बि रिश्तो घुरी सघे थो। हज़रत अली हुज़ूर वटि पाण वियो रिश्ते लाइ। हाणे मां कीअं घुरां, वरी को मुंहिंजे तरफ़ां ॿियो चवे, पाण भलियो आहिनि। तूं जॾहिं महिनती शरीफ़ माण्हू ई ऐं एतमाद जोॻो ई त पाण घुरणु सोणे अलीअ जो तरीक़ो आहे। हुबदार अली त पाण वञी घुरंदो। हिते ॻाल्हि सम्झ में नथी अचे, बाक़ी अची बीठी आहे सफ़र में निकाह न कजे। ॿियो को बि अमल, ॿिया सभु तरीक़ा विया हलिया, अची आहे बीठी सफ़र में निकाह न कजे, मुहर्रम में निकाह न कजे। सोणे अलीअ जो निकाह मुहर्रम में थियो, पर हे न कंदो। ॿिया सभु कमु करे बीठो, माउ पीउ जी इज़त करे बीठो, वॾनि जो चयो बि मञी बीठो, ॿियनि सभिनी कमनि में सवलो थियो, बसि हिते अची अटकियो। पंजो सबक़ कहिड़ो मिले थो त ॾाज घणो न ॾिए। ॾाज हिकिड़ी लानत आहे। ॾाज घणो ॾियणु, ॾाज जी रस्म रवाज हुजणु, न्याणियूं किथां पढ़ंदियूं? जे तव्हां हिन ॾाज ते लॻा त न्याणियुनि जी शादी किथां थींदी? ग़रीब माण्हू किथां पढ़ाईंदो? हल एॾो वॾो ॾाज, ऐं जहिड़ी सुभाणे फिटी पवे त इहो ॾाज खणण जो केस कोर्ट में, बा मूं 4 लखनि जो ॾाज ॾिनो आहे, मौलवी साहिबु निकाहनामो पंहिंजो असांखे ॾियो, हुन में लिखियलु आहे त हे ॾाज आहे, हेतिरो आहे, वठि वठां। ॾाज हूंदो ई न त बसि उहो बि छा कनि, ॾाज फॿाए कढी छॾनि। असां वटि हिकिड़ो हूंदो उहो ढोर जो डॉक्टर, उहो शादियूं ईअं कंदो, डॉक्टर त हो न, वेटनरी डॉक्टर हो, शादियूं ई कंदो, ॾाज फॿाए, माई महीने खां पोइ माइटनि में वेही तलाकनामो घर पुॼी वियुसि। खोड़ न्याणियुनि जा ॾाज फॿाए वियो, कंदो बि वॾियुनि पार्टियुनि मां जाम, जितां माल जाम मिले। पर जे ॾाज ई न ॾियोसि तो शादी न कंदो, लालची माण्हू शादी न कंदो। भला परणिजी वञे त पोइ पीउ जी धीउ कान्हे छा? परणजण खां पोइ बि पीउ साॻियो रहंदो, मुड़ुस जो नालो एड थिए थो, वधे थो, पीउ त नालो साॻियो रहंदो। पहिरीं कुझु बि न ॾियोसि, जीअं हुज़ूर जीअं थोरो सामान न आहे एतिरो ॾियोसि, ऐं पोइ जेको आहे सभु कुझु ॾियोसि, केरु तव्हांखे झले थो? निकाह कीअं थियो? निकाह ईअं थियो त हज़रत अनस तो फरमाए हुज़ूर वटि वही नाज़िल थी, हुज़ूर खे अलाह जिब्राइल मोकिलियो त हाणे वक़्तु अची विया त बीबी फातिमा जो निकाह अली सां कर। चई मां हुज़ूर वटि वेठोसि, हुज़ूर मूंखे हुकुम कयो वञ अबू बकर खे सॾिया, उमर खे सॾिया, उस्मान खे सॾिया, तलहा ज़ुबैर हेतिरनि अंसारियुनि खे सॾिया। अॻे का बि प्लानिंग कान्हे, हीअं जेके न शादीअ जा दावतनामा आहिनि, कार्ड 6 महीना, अबा हे फलाणे वारनि खे ॾियो, हितां वारनि खे ॾियो, हेॾां ॾियो, होॾां ॾियो, वठि वठां, का बि प्लानिंग कान्हे। हुज़ूर वटि हज़रत अनस वेठो, अनस खे चई हिननि साहिबनि खे ॾस, हिननि अंसारियुनि खे ॾस अचनि। हा हुज़ूर जो नियापो पहुतो, आया, हुज़ूर वेठो, हज़रत अली वेठो, पाण ख़ुतबो पढ़ियऊं ऐं निकाह जी ॻाल्हि कयूं त मां पंहिंजी न्याणी हज़रत अली खे ॾिनी, बसि निकाह इहो थियो। हज़रत अबू बकर, उमर ऐं उस्मान विया, पुछी आया, वकालत पुछी आया, हेॾां हुज़ूर जे मौजूदगी में निकाह पढ़ियो। इहा आहे निकाह। तव्हां हुज़ूर जे राणीअ खां बि वॾे अज़मत वारा आहियो छा? साईं ईअं कीअं थींदो मौलवी साहिबु, निकाह को मरणो थोरी आहे, तव्हांजो त दिमाग़ ई कमु नथो करे।
ईअं धुरे सां कंदासीं। पोइ हाणे शादीअ ते कई वॾो ख़र्च पूरो थियो कोन, पिन पिना आबा कर्ज़नि मां जान नथी छुटे। कंहिं तोखे चयो इहो कर, सुनत जे ख़िलाफ़ जो तूं कमु करी पियो, तोखे चयो कंहिं? तंहिंजे करे दोस्तो इहे ख़ुराफ़ात, इहे जहालत वारे रस्मनि खे कढो। जेकॾहिं पाण खे सम्झो था त असां इस्लाम जा पैरोकार आहियूं, त पोइ सुहिणे अलीअ जी शादी, हुज़ूर जी शादी, अबू बकर उमर उस्मान अलीअ जूं, उन्हनि जे बचड़नि जूं शादियूं ॾिसी उनखे अपनायो, पंहिंजो तरीक़ो न कयो। हुज़ूर जॾहिं पंहिंजी न्याणी ॾिनी, उन लाइ वॾो हुज़ूर चाहे हा मके जा सरदार हुज़ूर खां पंहिंजे न्याणीअ जो रिश्तो घुरण आया, उन्हनि खे बि ॾिया। साईं मां कीअं ग़रीब खे ॾियां? हज़रत अली जो त एॾो को प्रॉपर कारोबार कोन हो, ॾाज लाइ को पैसा गॾु कोन हुअसि। मदद कयसि हज़रत उमर उस्मान साईं कयसि, हज़रत अबू बकर साईं हिमत आयुसि, उन्हनि गॾिजी तावन कयुसि। बाक़ी वॾा शादी हाल इहे ख़र्च इहे इस्लाम में कोन के, इहे जहालत जूं रस्मुनि। हाणे साईं ॻाइणे खे घुरायो, पोइ उते ॻाइणे खे साईं एतिरा पैसा पवंदा, हेतिरा रिबा। शादीअ जे मजलिसुनि में हाणे असांजो कमु आहे निकाह पढ़णु, शादीअ जे मजलिसुनि में केतिरियूं ख़ुराफ़ात आहिनि जेके अलाह जे घर में मूंखे ज़हन ऐं ज़मीर इजाज़त नथो ॾिए जेके आउं चई सघां। तव्हां सभु सम्झो था, ॿाहिरि न आहियो, नाजाइज़ हराम कम पिया थियनि, पोइ उन में जहिड़ा ई फितना पिया थियनि, उहे सभु शयूं वज़ाहत करण जी ज़रूरत कोन्हे। तव्हां सभु वॾा आहियो, समझदार आहियो इन खां। तंहिंजे करे दिलि में अहद कयो, असां उहे पंहिंजे बचड़नि जूं शादियूं कराईंदासीं जीअं सुहिणे हुज़ूर पंहिंजे भाइटे, पंहिंजे सौट, पंहिंजे न्याणे अलीअ जी शादी बीबी फातिमा सां कराई, ईअं कंदासीं। तव्हां अली साईं खां मथे चढ़ी विया, तव्हां बीबी फातिमा खां हुज़ूर जे प्यारी लाडली धीउ, आबिद, ज़ाहिद, परहेज़गार। हुज़ूर फरमायो, अला तरदईन अन तकूनी सय्यदतु निसाए अहलिल जन्नत। फातिमा तूं हिन ॻाल्हि ते राज़ी न आहीं त जन्नत जे औरतुनि जी सरदार हुजी। हुज़ूर जॾहिं बीबी फातिमा खे आख़िरी मर्ज़ुल वफ़ात में इशारा ॾिना त हाणे मुंहिंजी ज़िंदगी थोरी आहे, हाणे वक़्तु वञनि पिया, त हाणे हुज़ूर जी जो प्यारी धीउ हुई, लाडली ही धीअूं त ॿियूं बि हुयूं, पर हे वधीक लाडली, त हुनखे ॾुख थियो, रोअणु शुरू कई। पाण फरमाए, अला तरदईन, तूं राज़ी नथी थी त जन्नत जे औरतुनि जी सरदार हुजी? पोइ मुस्कुराई, त हुज़ूर हुनखे मुस्कुराइनि पिया, रो न बाबा, जीअं को ॼमंदो सो मरंदो, जेका शइ ठही आहे सा टहंदी। छा सुहिणे अली ऐं बीबी फातिमा जी शादीअ खां असांजी शादियूं मथे? असांजा घोट कुंवारूं के उन्हनि खां मथे चढ़ी विया, सादियूं शादियूं कयो, सादगी सां कयो, जेतिरो वणे बि ॾियो, पर पोइ ॾियो। शादी थी वञे, साईं पोइ न ॾींदासीं, भा न ॾियो, तव्हां कंहिं चयो न ॾियो, पोइ पुॼे नथो। मूंखे त अजब आहे, हिकिड़े मौली साहिब चयोसीं न्याणीअ खे ॾाज ॾियणो आहे, 50,000 व्याज ते खयां। मुंहिंजो शर्म ई नथो अचे भेण, पोइ न ॾींदुसि। मुंहिंजो न ॾीस, कंहिं तोखे चयो आहे ॾाज ॾे? फर्ज़ आहे 50,000 व्याज ते खणी न्याणीअ खे ॾाज ॾे? न ॾीस, ज़रूरत ई कोन्हे का। कंहिं तोखे चयो आहे ॾाज को इस्लाम में लाज़िम आहे छा? हिकु अधु वॻो कूलर पाणीअ जो हुज़ूर ॾिनो, मशकीज़, हाणे कूलर आहिनि, मश्क न आहिनि। अॻे मशकीज़ हूंदा पाणी लाइ, अॻे झंडो अटे पीअण लाइ, हाणे उनजी बि ज़रूरत कोन्हे, छो त हाणे झंड जो रवाज ई कोन्हे को। ॿ गादे लाइ खट, इहे बिस्तरो ॾिनऊं, एतिरो वॾो ॾाज ई कोन्हे, ग़रीब खां ग़रीब माण्हू बि ॾेई सघे थो। तंहिंजे करे दुआ आहे त असां सभु सुहिणे अली साईं जी शादी, जीअं हुज़ूर पंहिंजी न्याणीअ जी शादी कराई बीबी फातिमा जी, अहिड़ी शादियूं असां पंहिंजे घरनि में करायूं, सादगी सां करायूं, को बि रस्म रवाज न हुजे। घणा माइट गॾु करे जहिड़ा फितना शरारतूं करे हिन खां बचायूं। दोस्तो, जेकॾहिं तव्हां इन्हनि वाणियुनि हिंदुनि वारे रस्मुनि में आया, दुनिया वारनि जे रस्मुनि में आया, त पोइ सवाइ तबाही ऐं रुसवाई जो ॿियो कुझु बि कोन थींदो। इस्लाम जे तरीक़े खां ॿाहिरि वियो त नुक़सानु आहे, ॿियो को बि कोन्हे को। पोइ जेकॾहिं तव्हांखे ॾाज ॾियणो आहे, सामान ॾियणो आहे, परणिजी वञे, पिया ॾींदा रहो न्याणियूं असांजियूं। परणाइण खां पोइ बि इन पीउ जी सॾिबी, पीउ जो नालो कोन माइनस थींदो। न्याणी पीउ जे मिल्कियत जी वारिस आहे, परणिजी वई त बि पीउ जे मरण खां पोइ मिल्कियत में वारिस आहे। जेके खाई था वञनि जेको आहे सो न्याणियुनि जो हिसो, इहे जेको आहे जनम जे बल में सड़ंदा। न्याणी जॾहिं अचे घर, हुज़ूर वटि पंहिंजी प्यारी न्याणी ईंदी, पाण हुन लाइ बीहंदा इज़त ख़ातिर, उनजे हथ ते चुमी ॾींदा, पाण सां विहारींदा। इहो सबक़ मिले थो असां वटि न्याणी अचे असां बि ईअं कयूं। ईअं न मुंहुं ई सुॼी वञे आई छो ई, ईअं न हुजे। हुज़ूर जी न्याणियुनि खे प्यारु ॾिनो आहे, इहो असां लाइ ॾिनो अथई। दुआ आहे त अलाह ताला जेको मूं चयो हुन ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाख़िर दावाना।